नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे शहरनि, वकला बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि एडवोकेट नायाब, निसार मला, मोहम्मद कासिम जूणेजो, कामरेड नसीर मला, यूसुफ सुमरो, आसिफ राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॿिए ॾींहुं बि टाउन प्रेस क्लब अॻियां भरिया सिटी मेन स्टैंड ताईं रैली कढी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻुवाण चयो त भरिया सिटी ऐं आस पास में बदअमनी वधी वई आहे। शहर अंदरि चोरनि जो राज आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां चोरियूं थी रहियूं आहिनि, जिन चोरियुनि में भरिया सिटी प्रेस क्लब मां पाणी जो मोटर चोरी थी वियो आहे। सहाफ़ी नदी मंगी जे घर मां चोरी समेत शहरनि जे मुख़्तलिफ़ हंधनि पिणु चोरी जूं वारदातूं थियूं आहिनि, पर पुलिस अॻो निंड में सुतल आहे। हिन चीफ जस्टिस हाई कोर्ट सेशन जज नौशरो फेरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फेरोज़ खां मुतालबो कंदे चयो आहे शहरनि जूं चोरियूं वापसि कराए SHO भरिया समेत DSP भरिया अब्दुल सत्तार अंजन खे फौरी तौर हटाए शहर जो अमन बहाल करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।